वालियो यको अॼु अठो ॾींहुं आहे, इहो पाणी गंदगी यको थी लॻी पई आहे, नालीअ जो पाणी इहो असांजे मड़ीअ वारे इलाइक़े में। पर इहो अॼु जो टाइम न आहे, 20-22 साल थिया आहिनि, हिन ज़लील करे छॾियो असां कंहिं बि हुकुमरान खे असां तदारत कयो आहे, कंहिं बि असांजी सार संभाल न थी आहे। वरी इन खां बावजूदि हिकिड़ी माना इहो टाउन कमेटी जो सिस्टम ठहियो, पोइ उन खां 6 महीने जो एग्रीमेंट लिखाइणु आयो चेयरमैन साहिबु असांखां, असां पाड़े वारनि खां, मड़ी वारे इलाइक़े खां 6 महीननि जी मोहलत ॾियो। उन्हनि 6 महीननि खां गुज़रण खां बावजूदि बि कोई तदारत न थियो। उन खां बावजूदि असांजे हे हालत ॾिसो था, हे पाणी असां न बचा असांजा स्कूल था वञी सघनि, न असांजा बचा को मदरसे, न को निमाज़ी, कोई न ॿार बचो को लंघे साह नथो करे। यार असां ई सिर्फ़ु मड़ी वारा सॼे शहर जो पाणी सिर्फ़ु असांजे ख़ातिर माना इस्तेमालु कयो थो, न त सिर्फ़ु मड़ी वारनि खे ॿोड़ियो वञे। पर हिन खां चेयरमैन ने मां सुबुह सां बि कॉल कई, चेयरमैन इहा ई वरंदी रही त मोटर ठहे थो, बार सिर्फ़ु यार मड़ी वारनि जो मोटर सड़े थो, बाक़ी माना ज़लील असांखे ई करिणो अथनि त सिधी साईं ॻाल्हि कनि। असां हाणे हिकिड़ो ई क़दम इहो ई खणंदासीं, बाबा जेको असांजे शहर जो पाणी अचे थो इहो मुकमल बंदि कंदासीं। असांखे ॿियो कोई इल्तिजा न आहे, न असांजो को शहर वारो को ॿुधे थो, न को चङो मको ॿुधे थो, को असांजो न कया उन बि हथ पढ़ी बीह रहिया आहिनि, उहो बि कुझु ई नथो अचे। हिन खां महिरबानी आला अख़्तियारनि खे असांजी अपील आहे त ख़ुदा असांजी इहा मदद कई वञे। हिन पाणीअ जे करे असांजा कारोबारी नुक़सान एतिरा थिया आहिनि, जो असां एतिरा पोइते पइजी विया आहियूं, शायदि उहो असांजी सिरे ख़बर हूंदी, असांखे गवर्नमेंट त न ॾींदी, पर जेके आला अख़्तियार वारा आहिनि असां उन्हनि खे अपील था कयूं, ख़ुदा असां में हिन जी जान चढ़ाई वञे, न त इन ॿियो क़दम खयो वेंदो, पोइ उहो ॾाढो ख़तरनाक क़दम हूंदो। पोइ इन करे चऊं था त बहितर आहे चेयरमैन जुमन शाह खे त असांजो हे जेको बि आहे सॼो मुकमल कमु कराए ॾिनो वञे, पोइ इन खां पोइ बसि ॻाल्हि ख़तमु सही। रहीम हीअ असांजे अल फारूक कॉलोनी वार्ड नंबर 4 आहे, जेको तक़रीबन हिकु हफ़्ते खां पाणी हूअं बि महीने ॾेढ में, महीने 15 ॾींहं पाणी हूंदो ई आहे, पर हिन वक़्तु जेको मुसलसल हफ़्तो थी वियो आहे पाणी जेको आहे असांजे अल फारूक कॉलोनी में मौजूदु आहे। असां साईं जुमन शाह जो नंबर हणूं था, उहो खणे कोन थो। असांजा ॿार बचा जेको बि निकिरे थो, अॻो में नंढड़ीअ क़ाइदो क़ुर शरीफ़ उहा बि किरी आहे। असां उहा बि पाड़े ते हुनखे चई काउंसलर खे बाबा असांखे महिरबानी करे पाणी कढाए वञे, पर कोई तदागुर न आहे, गंद पियो आहे, न को भंगी थो अचे असांजे, न को ॿियो कोई थो अचे। बराए महिरबानी असां साईं जुमन शाह खे बि चऊं था त महिरबानी करे असांखे पाणी कढाए वञे, न त ॿी सूरत में असां वञी शहरनि जेको मेन पाणी अचे थो, असांजो पाणी न आहे कॉलोनी, सॼे शहर जो पाणी जेको आहे हेॾे असांजे अचे थो, न त असां वञी उहो अॻिते वञी बंदि कंदा, पोइ शहर में उहो ई पाणी उॾंदो। बराए महिरबानी असांखे पाणी कढाए ॾियो। रहमान रहीम। तव्हां ॿाहिरि दोस्त ही ॾिसो था, पिरियाले में पाणी, हीअ मौसम हाणे थधी आहे, हर कंहिंखे तकलीफ़ आहे, ॿार खे, बचे खे, न्याणीअ सियाणीअ खे। असांजे ओड़े पाड़े में माण्हू निमाज़ ते कोन था अचनि, ॿार मस्जिद में पढ़ण जे लाइ कोन था अचनि। इन जे करे असां पंहिंजे आला दोस्तनि खे ऐं टाउन कमेटी ऑफिसरनि खे सभिनी खे गुज़ारिश था कयूं त भाइरीअ में, महबत में, इज़त में हीअ कमु असांखे कराइजनि। ऐं सभ खां पहिरियां ॾिसो त निमाज़ रोज़ो पिणु कमु चङो, उहो को ॿियो फ़हमु जंहिंसां पसिजे पिरीअ खे। हीअ अवाम जी ख़िदमत करणु हिकिड़ी इबादत आहे। इबादत माण्हू अलाह जी त छॾे विया, पर मख़लूक जी ख़िदमत बि छॾे विया। हालांकि अलाह ताला हर वसाइल ॾिना आहिनि, हर उन खे शइ ॾिनी आहे, पर मख़लूक जी ख़िदमत जो जेको सोच वीचार आहे उहो माण्हू मां निकिरी चुको आहे। इन जे करे असां टाउन कमेटी वारनि दोस्तनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांखे मस्जिद में निमाज़ पढ़ण जी तकलीफ़ आहे, पाणी गंदो आहे, नालियुनि जो आहे, ख़राबु पलीत पाणी आहे, जंहिंमें पलीताई थी थिए। ऐं जेकॾहिं ॿियो तरीक़ो न थियो त पोइ असां हीअ पाणी तो बंदि कंदासीं त भली पोइ सभिनी माण्हुनि खे तकलीफ़ पहुचंदी। इन जे करे शहर असां बंदि कराईंदासीं। महिरबानी करे असांखे पंहिंजो कमु सुहिणे तरीक़े सां कराए ॾिनो वञे।